नमस्कार दोस्तों, कल असां MA फाइनल पेपर 8th में रखियल नाटक हेमलेट जे बारे में पढ़ी रहा हुआसीं। अॼु अॻियां पढ़ूं था। जंहिंमहिल हेमलेट पंहिंजी माउ सां गुफ़्तगू करे रहियो हो, उहा गुफ़्तगू जे बारे में कल असां पढ़ियोसीं। कल हेमलेट पंहिंजी माउ खे सॼो राज़ ॿुधाए ऐं उनखे धिकारेसि थो त तो पंहिंजे थोरी लालच जे करे पंहिंजे घोट खे माराए छॾियो हो ऐं राणी ॾाढो शर्मसार थी थिए इहो ॿुधी करे। हाणे अॻिते राणी चवेसि थी त तुंहिंजा ॿोल मुंहिंजे अंदर में खंजर वांगुरु था चुभनि। उते राजा जो प्रेत प्रकट थो थिए ऐं हेमलेट खे चवे थो त तूं वधीक माउ खे रंजाए न, हुन जो निर्बल शरीर वधीक कष्ट सही न सघंदो। हुन जी दिलि वठ। हेमलेट प्रेत सां थो ॻाल्हाए त राणी सोचे थी त हुन जो दिमाग़ ठीकु न आहे। हेमलेट थो चवे त इहे मूं बुरा लफ़्ज़ तोखे पाप कर्म खां बचण लाइ चया आहिनि। हाणे तूं अंदर मां बुरा वीचार कढी पवित्र जीवन गुज़ार। तूं सही रस्ते ते हल ऐं सुमार्ग ते हल। माउ खे तो हेलमेट चवे त मूं चढ़ाईअ जो रुगो ढोंग कयो आहे, जेको मां कंहिंखे बि न ॿुधायो आहे, रुगो तोखे थो ॿुधायां। मुंहिंजा 2 दोस्त मूंसां ॿधल आहिनि ऐं मूंखे राजा इंग्लैंड थो मोकिले। ख़तनि ते मोहर लॻी चुकी आहे। मूंखे रस्ते ते ई ख़त्म कराए छॾण जो वसीलो हलाए रहिया आहिनि, पर मूंखे यकीन आहे त जो ॿियनि लाइ खॾ खोटींदो आहे तंहिं में हू ख़ुदि ई किरंदो आहे ऐं माउ खां मोकिलाए थो। राणी बादशाह सां पोलोनिस जे क़त्ल जो ज़िक्र थी करे ऐं राजा बि राणीअ खे वधीक पंहिंजो बणाइण थो चाहे ऐं चवेसि थो त असांजी मोहबत असांजे अखियुनि ते पटी ॿधी छॾी आहे। इन करे उन जी चिड़ियाईअ खे लिकाए रहिया आहियूं। हाणे सिज निकिरण खां अॻु उनखे इंग्लैंड थो मोकिले छॾियूं ऐं पोइ को न को बहानो करे छॾिबो। रोज़न ऐं गिल्टन खे हेमलेट खे वठी अचण लाइ था मोकिलिनि ऐं हेमलेट खां लाश जे बारे में था पुछनि। बादशाह थो चवे त असां उन जे ते सख़्ती बि नथा करे सघूं, छो जो प्रजा जी दिलि जे ॾाढो नज़दीक आहे ऐं हेमलेट खे इंग्लैंड थो मोकिलणु चाहियां ऐं इंग्लैंड जे शाह खे हेमलेट जी मौत जी पक ते ख़त लिखी मोहर थो लॻाए। फायरड ब्रांस नॉर्वे ते हमिलो करण लाइ 20,000 सैनिक घर घाट छॾे लड़ाईअ में पंहिंजी इज़त वधाइण लाइ मरण मारण लाइ तयारु थिया आहिनि ऐं मां पंहिंजे पिता जे खून जो बदिलो वठण में देरि लॻाए रहियो आहियां। इहो हेमलेट सोचे ॾाढो निराश थो थिए ऐं मन में पको निश्चय थो करे त हाणे मां जल्द ई वेर वठंदुसि। ॿिए तरफ़ ओफलिया पंहिंजे पिता जी अचानक मौत ऐं उनखे अचानक दफ़नाए छॾण जे करे पागल थी वञे ऐं पागलपन में पिता जे मौत जो अफ़सोस ॻाए करे थी करे। बादशाह राणीअ खे चवे थो त लॉर्ड ट्रस फ्रांस मां आयो आहे ऐं पंहिंजे पिता जे कातिल खे तो ॻोल्हणु चाहे। बादशाह चवे थो त मां खूनी कोन आहियां, तूं वेर वठण थो चाहीं त पहिरीं छंड छाण कर। उन वक़्तु ओफलिया बि वरी पागलपन में ॻाईंदी थी अचे। ॿई भाउ ऐं भेण दुखी था थियनि ऐं राजा लॉर्ड ट्रस खे थो चवे त जेकॾहिं मां दोषी हुजां त तूं मुंहिंजो ताज़ तख़्त ज़िंदगी ऐं धन सभु खणी छॾ। बादशाह लॉर्ड ट्रस खे पंहिंजो दोस्त ऐं हमदर्द थो चवे ऐं चवेसि थो त तुंहिंजे पिता जो जंहिं खून कयो आहे उहो मुंहिंजो खून करणु थो चाहे। असां ॿई मिली करे उनखे सज़ा ॾींदासीं ऐं तुंहिंजे पीउ जो खून जो बदिलो वठिबो। हू असां हुनखे डायरेक्ट मारे नथा सघूं, छो जे त हू प्रजा जो हर दिलि अज़ीज़ आहे। उनखे क़ैद बि कोन था करे सघूं, छो जे त इहो करण सां
राणी नाराज़ थी वेंदी ऐं हू राणीअ जो ॾाढो अज़ीज़ आहे ऐं राणी वरी मूंखे ॾाढो अज़ीज़ आहे। असां राजा इंग्लैंड उनखे मोकिलियो होसीं, उते उनखे मारणु पिए चाहियो, पर हू उतां बि वापसि सही सलामत मोटी आयो। हाणे असां हिकु तलवारबाज़ी जो मुक़ाबिलो करण जी रिथा था रचूं। उन में मां तोखे उनजो खून करण जो पूरो मौक़ो मिलंदो। तोखे जेकी तलवार ॾिनी वेंदी उन ते ज़हर लॻल हूंदो ऐं उहा ॾाढी तेज़ तिखी तलवार हूंदी, ऐं जेकी हेमलेट खे तलवार ॾिनी वेंदी उहा मुॾी तलवार हूंदी। अगरि हू हिमत सां लड़े थो ऐं थकिजी पवंदो त हुनखे शराब ॾिनो वेंदो, उन शराब में बि ज़हर हूंदो, त कंहिं न कंहिं नमूने उहो मरी वेंदो। राजा लाटरस खे हिमथाए थो त तूं वेर वठण में देरि न कर ऐं पंहिंजे पिता जे खून जो वेर वठ। इन लाइ असां तुंहिंजे हद खां वधीक सहारा कंदासीं। जीअं हेमलेट तो सां मुक़ाबले लाइ तयारु थी वञे त तूं उन सां मुक़ाबिलो कजि। हेमलेट सिधो सवाटो माण्हू आहे ऐं वॾीअ दिलि वारो आहे। हू मौक़े जो फ़ाइदो न वठंदो, हू गुसियल वार जो फ़ाइदो कोन वठंदो। तूं जेॾी महिल हुन जो वार घुसी वञे त तूं ज़हर लॻल तिखी तलवार सां हुन ते हमिलो कजांइ ऐं हुनखे मारे छॾिजांइ। एतिरे में राणी अची थी वञे ऐं चवे थी त ओफलिया ॿुॾी वई। लाटस इहो ॿुधी ॾाढो दुखी थो थिए ऐं राणी हुनखे ॿुधाए थी त उहा हिकु वण जे टार ते चढ़ी ऐं उहा टार टुटी पई ऐं उहा नहर में ॿुॾी वई। ओफलिया आपघात कयो, पर शाही ख़ानदान जे हुजण करे उनजो पूरो क्रियाक्रम कनि था ऐं लाटरस चवे थो जंहिंजे करे तुंहिंजो मौत थियो आहे उन ते का वॾी मुसीबत अचे। हेमलेट ऐं होरेशियो इहो लिकी ॾिसनि था। जॾहिं हेमलेट ॾिसे थो त इन क़ब्र में ओफलिया जो लाश आहे त हू बि क़ब्र में टिपो थो ॾिए ऐं लाटरस हेमलेट खे गले खां थो पकड़े, पर हेमलेट शांतीअ सां हुनखे चवे थो त परे हट वञ, मां तंद मिजाज ऐं उॿहिड़ो कीन आहियां, पर गुस्से अचण ते मां ख़तरनाक बणिजी वेंदो आहियां। हू ओफलिया सां पंहिंजे प्यार हुजण जो इज़हार बि थो करे ऐं चवे थो त तूं पंहिंजे